ज़े ज़ाहिद ज़ुहद करेंदे थके रोज़े नफिल नमाज़ां हू आशिक गर्क होए विच वहदत अल्लाह नाल मुहब्बत राज़ां हू मखी कैद शहद विच होई क्या उड़सी नाल शहबाज़ां हू जिन्हां मजलिस नाल नबी सलम दे बाहू सोई साहिब नाज नवाज़ां हू। तर्जुमो, ज़ाहिद ज़ुहद कंदे रोज़ा ऐं नफ़िल नमाज़ूं पढ़ंदे थकिजी पिया पर मारिफत ज़ात ताईं पहुची न सघिया। आशिक़ वहदत में ग़र्क़ थी विया ऐं अल्लाह ताला जी ज़ात जे राज़ मारिफत में फ़ना थी विया। हिर्स व हवा जा तालिब मिसल दुनियावी लज़त वारी मख जे आहिनि। मख माखीअ में क़ैद थी वई, सा तरीक़त जे शहबाज़नि सां गॾु ला मकान में कीअं परवाज़ करे सघंदी। ऐं बाहू जन खे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी हज़ूरी मजलिस हासिल आहे से ई नवाज़ियल ऐं ख़ुशनसीब आहिनि।